ॾींदा हलूं ऐवान सदर में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जया आफरीदी टीहें चीफ जस्टिस तौर कसम खणी वरितो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चीफ जस्टिस जया आफरीदी खे कसम खणायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हथियारबंद जा सरबराह जज ऐं वकील कसम खणण वारी तकरीब में शरीक आहिनि। वाक़िया खां कंदा हलूं ऐवान सदर में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जया आफरीदी टीहें चीफ जस्टिस तौर कसम खणी वरितो आहे। नए चीफ जस्टिस जया आफरीदी उहिदे जो कसम खणी वरितो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी नए चीफ जस्टिस जया आफरीदी खे उहिदे जो कसम खणायो। कसम खणण वारी तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं आला अदलिया जा सीनियर जज भी शरीक हुआ। तकरीब में अस्करी क़यादत समेत भी शिरकत कई आहे।